नाज़रीन, कसूर में ॿारनि सां ज़्यादती खां पोइ उन्हनि जी वीडियो भरे माइटनि खां पैसा वठण वारे वाक़े खां पोइ असांजा इदारा, हुकूमती धुर ऐं मीडिया तहरुक में अची विया आहिनि। पर छा सॼे मुल्क में सिर्फ़ु हिकु कसूर आहे? पूरे पाकिस्तान में केतिरा ई मुनज़िम ऐं ग़ैर मुनज़िम गिरोह ॿारनि ख़िलाफ़ ज़्यादतियुनि वारनि ॾोहनि में मुलविस आहिनि। किन हंधनि ते ॿार ॿुधाए न सघंदा आहिनि, ॻाल्हाए न सघंदा आहिनि, चई न सघंदा आहिनि, ऐं किन हंधनि ते अगरि उहे ॿुधाईंदा आहिनि त माइट माशरे जे दॿाव जे करे उन्हनि ते पर्दो विझी छॾींदो आहे। इहे केस छो था थियनि ऐं इन जा कारण छा आहिनि ऐं इन्हनि खे कीअं रोके सघिजे थो? अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में इन ते गुफ़्तगू कंदासीं। नाज़रीन, असां सां गॾु आहिनि काशिफ़ वज़ीर साहब, नेशनल मैनेजर आहिनि स्पार्क जा, ऐं गॾु जेको आहे सो एडवोकेट बि आहिनि। उन्हनि सां गॾु असां सां महिमान आहिनि सेनेटर ऐं सलाहकार वज़ीर आला सिंध क़यूम सुमरो साहब, ऐं उन्हनि सां ई गॾु राना आसिफ़ साहब आहिनि, जिन जो ताल्लुक़ जेको आहे सो एडवोकेट बि आहिनि ऐं इनिशिएटर सां इन्हनि जो ताल्लुक़ बि आहे। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम ते गुफ़्तगू करण खां पहिरीं आउं चाहींदसि त हिकु डॉक्यूमेंट्री ॿारनि सां ज़्यादती जे हवाले सां ॾिसूं। ॿार जिन खे कंहिं बि क़ौम जो रोशन आईंदो सॼो वञे थो, पर हिननि ॿारनि जो आईंदो त अंधेरो ई आहे, पर संदन हाल बि सस्ते सिगरेट जीअं सड़ी रहियो आहे। ही लावारिस मासूम ॿार जेके हाल जे वहशी हथनि में यरगमाल आहिनि, तिन जा बि के एहसास, जज़्बा, ख्वाहिब ऐं ख़्वाहिशूं हूंदियूं, पर रेलवे जे प्लेटफार्म ते संदन सभु अरमान इंजण मां निकिरंदड़ धुएं जे दज़ ऐं शोर में दॿल ई रहिया। मेरा अब्बू नहीं ऐसे ही पकड़ा गया था। अच्छा, कैसे? वीडियो उसकी कर दी। कहाँ पर? उनका नाम लगा दे कि ये चोरी करता है, इसीलिए उसको वो वीडियो लगा दी। बच्चे कहाँ जब फंसेगा ना तो ये पता लगेगा। नहीं, कुछ भी नहीं। तेरा अब्बू क्या अभी कहाँ है? उसको फांसी भी लग गई, अभी पूछ रहे। अच्छा, तो तुम क्या और तुम्हारे भाई क्या करते हैं? बोतलें चुटते हैं। बोतलें चुटते हैं। अच्छा, तुम रहते कहाँ हो? ये पुल के नीचे। ज़हनी ऐं रूहानी अज़ाब भोगींदड़ ही ॿार जिस्मानी तशद्दुद सां गॾु जिनसी तशद्दुद जो बि शिकार रहनि था। माण्हुनि जूं वहशी जबलतूं अठई पहर हिननि मासूम ॿारनि जी ज़िंदगियुनि जे ताक़ुब ताड़ ऐं तलाश में रहनि थियूं। रेलवे जे प्लेटफार्म ते छणियल पननि जीअं विखरियल हिननि ॿारनि जे वजूद बाबति कई सवाल उभरनि था। ॿारनि जी मासूमियत, संदन ज़िंदगियुनि, हाल ऐं मुस्तक़बिल बाबति छा केरु सोचे थो? हज़ारे मुसाफ़िर रोज़ हिन जायुनि तां अच वञ कनि था, पर पुठियां रहिजी वञनि था ही लावारिसनि जहिड़ा रुलंदड़ मासूम ॿार। क्या करते हो? मांग को इधर स्टेशन पे कब से हो? 3-4 महीने। तो यहाँ पर क्यों आए हो? मांग के रोटी खाते। क्यों, तुम्हारे अम्मी अब्बू क्या करते हैं? अबू मरिया नहीं। छा हिननि ॿारनि जो बि केरु आहे या संदन को बि नाहे? अचो त हिननि ॿारनि खे पंहिंजे बचनि वांगुरु पंहिंजो महसूसु कयूं ऐं संदन अंधेरनि में भटकंदड़ ज़िंदगियुनि लाइ का छांव ऐं छपर बणिजो। ताज़ो कसूर में 286 ॿारनि सां ज़्यादती करे वीडियो भरण वारे वाक़े खां पोइ मुल्क में ॿारनि सां ज़्यादती वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ हिकु बहस शुरू थी वियो आहे त अहिड़ा मुनज़िम ॾोह थी रहिया आहिनि ऐं असांजी गवर्नमेंट, पुलिस ऐं ॿिया इदारा उन्हनि खे रोकण में छो नाकाम विया आहिनि। शहरनि जी भलाई त परे, पर हुकूमत शहरनि जी हिफ़ाज़त करण में बि नाकाम वई आहे। 2006 खां इहो मुनज़िम ॾोह थी रहियो हो ऐं 9 सालनि में हुकूमत, पुलिस, चूंडियल नुमाइंदा इन खां अणवाक़िफ़ रहिया या ईअं चइजे त इन्हनि जो हिसो रहिया।
मीडिया जे पुॼण ऐं इन वाक़े जे ख़िलाफ़ आवाज़ उथारण खां पोइ बि IG पंजाब ऐं घरू वज़ीर पंजाब इन खे ज़मीन जो वाक़ियो, दुश्मनी ऐं अहिड़ा ई ॿिया बेहूदा बयान ॾींदा रहिया। पाकिस्तान में कल्चर ऐं मज़हब जे करे आमतौर ते ॿारनि सां थियल ज़्यादतियुनि ते ॻाल्हायो नथो वञे। हिकु लोकल NGO जी जनवरी टू जून जी 2014 वारी रिपोर्ट मुताबिक़ ॿारनि सां ज़्यादती जा 1786 वाक़िया थिया आहिनि, जॾहिं त 2013 में इहो नंबर 1204 हो, जेको हिन साल अॻे साल जी भेट में काफ़ी वधियो आहे। रिपोर्ट मुताबिक़ इन्हनि ॿारनि जी उमिरि 6 खां 15 साल आहे। इन्हनि हिकु ॿिनि वाक़ियनि में त साल ॾेढ जा ॿार बि शामिल आहिनि। इन्हनि वाक़ियनि में ज़्यादती, इज्तिमाई ज़्यादती, बदफ़ेली जा केतिरा ई केस शामिल आहिनि। सभ खां घणा वाक़िया पंजाब, ॿिए नंबर ते सिंध, टे नंबर ते ख़ैबर पख्तूनख्वा, चौथे नंबर इस्लामाबाद, पंजो नंबर आज़ाद कश्मीर ऐं छहों नंबर ते बलोचिस्तान शामिल आहे। सिंध में केतिरनि ई केसनि में ॾोहारी गिरफ़्तार थियण बावजूदि ॾोहारियुनि खे सज़ाऊं न अची सघियूं। ज़ैनब भयो केस खां मुक़दस आराइन केस ताईं ॾोहारियुनि खे सज़ाऊं न मिली सघियूं आहिनि। शायदि इहो ई सबबु आहे जो ॿारनि सां ज़्यादती जा वाक़िया वधी रहिया आहिनि। केतिरनि ई ज़्यादती जे केसनि में मासूम ॿार पंहिंजी ज़िंदगी विञाए वेठा, पर अॼु बि संदन वारिस या त कोर्ट जा चकर कटे रहिया आहिनि या नाउमीद थी जवाबदार धुर सां ॾंड ॾोह ते ठाह करे चुका आहिनि। मासूम गुलनि जहिड़ा ॿारड़ा कंहिं जॻह ते महफ़ूज़ न आहिनि, न घर, न बाज़ार, न स्कूल, न मदरसो, न मस्जिद। इहे मुस्तक़बिल जा महिमार पंहिंजी माज़ी खे विसारे न सघंदा आहिनि ऐं हिकु मुसलसल ज़हनी कशमकश जो शिकार रहंदे ज़हनी माज़ूर थियो वञनि। जॾहिं भारत जे शहर दिल्ली में हिकु न्याणी सां इज्तिमाई ज़्यादती थी त पूरो दिल्ली ॿरी उथियो। 4 ॾींहं लगातार कमीशन वेही कानून पास कयो। असांजे मुल्क खे बि अहिड़े कंहिं तकिड़े ऐं पेड़ाइते क़दम जी ज़रूरत आहे। वेलकम बैक। कईम साहब असां गॾु आहिनि। कईम साहब, तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि त PPP सां तव्हांजो तालुक़ु आहे, तव्हां सलाहकार बि आहियो, सेनेटर बि आहियो, त PPP गुज़िरियल केतिरनि सालनि खां वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत जो हिसो रही आहे ऐं थियण त ईअं घुरिबो हो त कुसूर जो जीअं वाक़ियो पेश आयो उन खां फ़ौरन पोइ जेको आहे सो का अहिड़ी कमीशन वेहे आहे जेका इन ते कानून साज़ी करे हा, पर उएं त न थी सघियो आहे। 2004 में हिकिड़ी क्रिमिनल लॉ अमेंडमेंट रेप जे कानून में जेका समारवी मेमन साहिबा पेश कई हुई नेशनल असेंबली में, लेकिन अॼु ताईं उहा पास न थी सघी आहे। त इन जो जीअं हाणे अगरि हुकूमत चाहींदी आहे त अरिड़हीं तरमीम बि पास करे सघे थी, पीपल्स पार्टी कई आहे, करे ॾेखारियो आहे, जेको कंहिं हुकूमत न कयो। उन खां अलावा अहिड़ा कई कानून आहिनि जेके अगरि हुकूमत चाहे थी त राति विच में करे थी छॾे। त छा ही एतिरो तव्हांजे ख़्याल में एतिरो इम्पॉर्टेंट न आहे या मतिलबु थियण त ईअं घुरिबो त इनखे हाणे फौरी तौरु जेको आहे सो पास थियणु घुरिजे हा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों त तव्हांजो शुक्रिया जो तव्हां मूंखे पंहिंजे प्रोग्राम में इनवाइट कयो। ॿी ॻाल्हि इहा त पाकिस्तान में वाहिद पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी आहे जंहिं जो बुनियादु अॼु ॾींहं ताईं जेका बि कानून साज़ी कई आहे उहो ह्यूमन राइट्स जे हवाले सां उन जो इहो इक़दाम सर फ़हिरिस्त रहियो हमेशह, चाहे उहो औरतुनि सां ज़्यादती वारो बिल हुजे, चाहे उहो मज़दूरनि सां ज़्यादती वारो बिल हुजे, चाहे उहो लेबर क़वानीन जे जेका मालिकनि जे ख़िलाफ़ु जेके एक्ट थींदा आहिनि उन्हनि जे हवाले सां हुजे, चाहे उन खां अलावा किसान जे हवाले सां हारी जे तनज़ीमुनि जे हवाले सां, इन में सभ खां वधीक पाकिस्तान पीपल्स पार्टी कोशिशि कई आहे। ख़ुसूसन औरतुनि जे हवाले सां जेके क़वानीन असां पंहिंजे दौर में टिनी गवर्नमेंट में जॾहिं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मौक़ो मिलियो आहे त पीपल्स पार्टी सभ खां वधीक इन में किरदारु अदा कयो आहे। छो त पीपल्स पार्टी जो बुनियादी जेको आहे सो इंसानियत ऐं इंसानियत जी ख़िदमत ऐं माण्हुनि जे हुकूक जे तहफ़ुज़ जे लाइ आहे। त उन हिसाब सां असांजी त कारकर्दगी बिल्कुलु सभिनी जे साम्हूं आहे। जेतिरा बि क़वानीन पास थिया आहिनि, चाहे उहे सिंध असेंबली जे हवाले सां हुजे, चाहे पार्लियामेंट इस्लामाबाद मर्कज़ जे हवाले सां हुजे, उन्हनि सभिनी क़वानीन जो असां इशारो ऐं उनजो जेको आहे पंहिंजो क्रेडिट उहो पीपल्स पार्टीअ खे वञे थो। सो हाणे ताज़ो जेको कसूर जो वाक़ियो थियो तव्हां जंहिंजो ज़िक्र कयो, इन जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे दुनिया में सभिनी इन खे सख़्तु रिएक्शन आयो, पाकिस्तान जे अंदरि बि पाकिस्तान जे ॿाहिरि बि। ऐं अहिड़ा वाक़िया जेके आहिनि इहे न थियणु घुरिजनि ऐं इंसानियत ऐं ॿारनि सां एॾो वॾो ज़ुल्म, त इंसानियत फ्यूचर तबाह थो थी वञे। उनखां पोइ बाक़ी माण्हू छा रहंदो जॾहिं माण्हू हिकिड़ी इज़त नफ़्स जंहिं मुआशरे में मजरूह थी वञे, त उनखां पोइ उन में इंसान में उहा सकत नथी रहे, उहा हिमत नथी रहे, उहो हौसलो नथो रहे ऐं उहा उनजी त फ्यूचर, उनजी त लाइफ, उनजी त ख़ानदान सभु तबाह थो थिए।
सो इन जे ख़िलाफ़ु बाक़ाइदे हिकिड़ो क़ानून जे लाइ हाणे तयारी थिए पई छाकाणि त हाणे मां मर्कज़ में न आहियां, मां सिंध गवर्नमेंट में आहियां त सर सिंध गवर्नमेंट में बि DNA तव्हांजी पंहिंजी जेका असां MP आहे शर्मिला फारूकी, उन्हनि DNA लेबोरेटरी जे लाइ बि हिकिड़ो बिल ॾिनो हो जेको स्टिल अञा पेंडिंग आहे, उनखे बि साल थी विया आहिनि हलिया। न उहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे, बराबरि हाणे हुन ते वर्कआउट थिए थो पियो ऐं हीउ क़ानून जेको तव्हां चओ था इहो इनशा ताला जल्दी सभिनी असेंबलियुनि में ईंदो ऐं मर्कज़ में इहो पास थी वेंदो ऐं सख़्तु खां सख़्तु क़वानीन इहे साम्हूं ईंदा ताकी जो है उन्हनि माण्हुनि खे उनजी सज़ा ॾिनी वञे जेके इन्हनि जराइम में जेके माण्हू मुलविस आहिनि। उन हिसाब सां असांखे पूरी उमेदु आहे, थोरो वेट कयो। बाक़ी मूं तव्हांखे ॿुधायो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी पॉलिसी इहा ई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो त बुनियादी इन्हनि शयुनि ते आहे त इंसानियत जे तहफ़ुज़ जे लाइ, माण्हुनि जी इज़त नफ़्स खे पार रखण जे लाइ, उन्हनि जे जेको आहे वक़ार खे बुलंद करण जे लाइ इहे सभु शयूं थियनि। ऐं इन में छो त पीपल्स पार्टी पाण विक्टिमाइज़ेशन थी आहे दहशतगर्दी जे हवाले सां, उनजे करे पीपल्स पार्टी खां वधीक को बि अहिड़ी पार्टी बि न आहे जंहिंखे क़दुरु हुजे, जंहिंखे अहसासु हुजे ऐं जेको इन ते अमली जे हवाले सां थी सघे थो कि स्टेप्स हुजनि, पर पाण अगरि रिलेटेड उन सां हवाले सां ॾिसूं त रेप जी जेको मेन एविडेंस आहे उहो DNA आहे। तव्हांजी पंहिंजी जेको आहे सोन ॾिनो आहे उहो बिल, उहो पास न थियो आहे। हीअ अमेंडमेंट जेका आहे 2014 में आई आहे, मतिलबु उहो ई न अचनि त पास करण ते त करे सघिजे थो न, सिर्फ़ु हथु खणी या सही नो करणो। असल में कुझु कानूनी अहिड़ी हूंदियूं आहिनि जंहिं ते डिस्कशन करिणो पवंदो आहे, जंहिंमें लॉ वारनि सां बि हिकिड़ो तमामु जेको उनखे विहारे करे उन्हनि सां हिकिड़ी मीटिंग करणी पवंदी आहे त जीअं हर एस्पेक्ट सां उनखे ॾिठो वञे त जीअं सुभाणे हुन में का बि अहिड़े क़िस्म जो अहिड़ी का शइ न रहिजी वञे जंहिं ते वरी एतिराज़ात थियनि। थोरो टाइम ज़रूरु लॻंदो आहे, पर कानून ठहण खां पोइ इनशा ताला उहो कानून अहिड़ो मज़बूत ऐं सख़्तु हूंदो जो उन ते फिर अमल करण जी ज़रूरत आहे त अमल थिए। त जेकॾहिं कानून मज़बूत हूंदो, सख़्तु हूंदो ऐं उन ते अमल थियणु शुरू थींदो त मुआशिरे जे अंदरि जेके बुरायूं आहिनि, जेके मुआशरती जराइम आहिनि, जंहिंजो सदेबाब करणु तमामु ज़रूरी आहे, छो त इहे सभु शयूं अचनि थियूं मुआशरती जराइम में। ऐं बदकिस्मतीअ सां मां हिन ॻाल्हि खे थोरो तव्हांजे प्रोग्राम सां चवंदुसि, पंजाब में हिन शइ खे वधीक उभारे वियो आहे। उनखे इन शइ जो माना वधीक मिसाल जेके अचनि था उहे पंजाब गवर्नमेंट में घणा, सिंध गवर्नमेंट में मिसाल तमामु घटि आहिनि। असां वटि सिर्फ़ु हिकिड़ो इशू आहे औरतुनि जे हवाले सां, उहो तव्हां पाण उनजो कानून असां ठाहियो आहे, उन जे लाइ असां वटि काफ़ी बचत आहे। पर हीअ जेके बाक़ी इशूज़ आहिनि जंहिंमें औरतुनि सां ॾाढा ई अच्छा नंढा ॿार जेके घरनि में कमु था कनि पिया, उन्हनि सां ज़्यादतियूं, अच्छा उहे मज़ारा जेके आहिनि हारी आहिनि वीचारा, उन्हनि जा ॿार जेके उन्हनि जे घर कमु कनि था उन्हनि सां उन्हनि जो सलूक बुरो आहे, उन्हनि ते तशदुद एॾा वाक़िया आहिनि, या उन्हनि जा निजी जेल, या इवन जेकॾहिं ॾिठो वञे त ओवरऑल इलाही मसइला आहिनि जिन ते जेकॾहिं अञा ईअं बि चइजे त उन्हनि जा जेके निजी जेल आहिनि जंहिंमें इंसानियत सोज़ जेके उन्हनि ते मज़ालिम थियनि ऐं हिकिड़ी इंसानियत जे मयार खां किरियल हरकतूं थियनि, तव्हां इंसानु आज़ादु आहे, आज़ादीअ सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे, उनखे पंहिंजे मज़हब, रिलीजन, दुनिया जो को बि अहिड़ो कानून न आहे तव्हां इंसान खे ग़ुलाम कयो। पर जेके माण्हू पंहिंजी ताक़त जे ॾाढ ऐं नशे जे ऐं पैसे जी ताक़त या माण्हुनि जी ताक़त जे हुन ते या बदमाशी जे हुन ते, उन्हनि माण्हुनि खे बेबस माण्हू जेके ग़रीब आहिनि वीचारा, जेके पंहिंजी मज़दूरी ऐं महिनत कश तबिके सां जंहिं मज़दूरी लाइ ईंदा आहिनि, इहे ग़रीब ॿार छो ईंदा आहिनि या नंढड़ी छो घरनि में कमु कंदियूं आहिनि, इहो इनजे करे त हू पंहिंजी मईशत पंहिंजे हुनखे किफ़ालत खे बहितर करण जे लाइ वापसि अची थो वञे आइन ते, कानून ते, ऐं शहरी जी एजुकेशन, पढ़ाई, उनजी सिहत, उनजी हिफ़ाज़त सभु जेका आहे न आइन जे उन सां ज़िम्मेदारी आहे गवर्नमेंट जी, ठीकु आहे। लेकिन गवर्नमेंट उनमें नाकाम वई आहे। ऐं ईअं नथी चवां त सिर्फ़ु पीपल्स पार्टी, लेकिन ओवरऑल अगरि ॾिठो वञे त जेके बि गवर्नमेंट्स आयूं आहिनि, मतिलबु उहे दहशतगर्दी खे शायदि सम्झंदियूं आहिनि, ओॾीमहिल तकिड़ो उनमें करे वठंदियूं आहिनि, लेकिन औरतुनि जा, ॿारनि जा अहिड़ा इशू उहे उन्हनि जे लाइ मतिलबु माइनर सम्झा वेंदा आहिनि। थोरी मां वज़ाहत कयां त इनखे तव्हां थोरो जेकॾहिं हीअं खणी चइजो त इहे इन क़िस्म जा क्राइम सिर्फ़ु असांजे मुल्क में न आहिनि, दुनिया जे तरक़ी याफ़्ता ममालिक में बि आहिनि। ॾिसो क़वानीन हर जाइ ते आहिनि, हिते असां वटि बि आइन में इहे सभु क़वानीन आहिनि, ईअं न आहिनि त क़वानीन न आहिनि। असां हिते बग़ैर आइन जे मुल्क हले थो, पर उन ते अमल दरामद, असां आइन जो कानून जो एतिराम नथा कयूं। हाणे तव्हां अमेरिका में ॾिसो त काफ़ी उते मिसाल मिलंदा त ॿारनि जे स्कूल में फायरिंग जा वाक़िया एतिरा थिया आहिनि पोयनि 2-3 सालनि जे अंदरि, जो अॻु में हिन जा कॾहिं मिसाल न ॿुधासीं। नंढनि मासूम ॿारनि जे स्कूल में हिकिड़ो माण्हू अचे थो, उहो फायर करे हले थो वञे, उनजे बावजूद बि मां हिकिड़ी ॻाल्हि पूरी कयां, पोइ साईं खे तव्हां पूरो टाइम ॾियो। उनजे बावजूद बि इहे जराइम उते आहिनि, औरतुनि ते तशदुद उते बि आहे, औरतुनि सां जिन्सी ज़्यादती, इन ते तव्हां न ॻाल्हायोसीं, इहे जिन्सी ज़्यादतियुनि जा बि तमामु घणा वाक़ियात चाहे पाकिस्तान में
चाहे दुनिया जे ॿियनि मुल्कनि में आहिनि, इहे हर जाइ ते पाया वञनि था। उन हिसाब सां क़वानीन जो हुजणु, उन ते अमल दरामद करणु, इन में त कंहिंजो इख़्तिलाफ़ न आहे, इहो हुजणु घुरिजे ऐं उन ते सख़्तीअ सां अमल दरामद थिए। त जेकॾहिं तव्हां इन्हनि ते अमल न कराईंदो त पोइ इहो क़ानून सिर्फ़ु किताबनि जे हद ताईं रहंदा। वो वधंदो वञे थो, जी, exactly. क्राइम वधे थो, छो कानून ते अमल नथो थिए। राणा साहब, ऐं मैं आपसे पूछना चाहूँगी कि दिल्ली रेप केस हुआ था और सारी दुनिया को पता है कि वो उस पर बहुत हाइप क्रिएट हुई थी और पूरा दिल्ली जो है बाहर निकल आया था। इंडिया ने 4 दिन कमीशन बिठाया और 4 दिन विदाउट किसी गैप के उन्होंने बैठ के कानून साजी की। उनकी विल थी, कानून बनाया, सजा हुई, सबने देखा, ठीक है। कसूर वाला वाक़या हुआ और उस जैसे कितने ही वाक़े हुए हैं। और रिसेंट 3 दिन पहले सकरन में एक 10 साला मासूम बच्ची को रेप करके, कत्ल करके फेंक दिया गया है। तो आप बीइंग एडवोकेट, आप लॉयर हैं, वकील हैं और साथ में एक्टिविस्ट भी हैं, तो मुझे आपसे ये पूछना है, तो क्या हम इस तरह हमारे यहाँ नहीं हो सकता कि कोई ऐसी कमीशन बैठे जो 4 दिन के अंदर स्टेप उठाए, जो इवन अगर वो नहीं कर सकती तो इतना अच्छा कानून जो आया है, पेश हुआ है, इसी को पास करके और इन क्राइम को रोकने की कोशिश की जाए? जी बिल्कुल, बात होती है विल पावर की। और आपने देखा कि जब कभी जुडिशरी को अपनी एग्जिस्टेंस का मतला हो तो सारे जजेस रात के 12 बजे भी बैठ जाते हैं। और अफसोस से कहना पड़ता है कि एक 2 बोतल वाइन का भी सो मोटो नोटिस ले लिया जाता है। लेकिन जब बच्चों और ख़वातीन की तरजीहात का मसला हो तो मैं आपको शुरू बताऊं कि जब यही लोग योकोहामा में गए थे, बड़े विजिट करते हैं, स्टॉकहोम में गए थे, कमर्शियल सेक्स एक्सप्लॉयटेशन के विजिट करते हैं, कॉन्फ्रेंसेस में सीखते हैं, लेकिन बदकिस्मती से हुकूमत का अदलिया को साथ देना पड़ता है, एग्जीक्यूटिव का, और फिर ही जाके उस वक्त तक लोगों को कन्विक्शन होती है। तो अगर 12 लाख मुकदमात पंजाब के अंदर पेंडिंग में हैं तो ये हमें अफसोस से कहना पड़ता है कि क्यों आप जजेस की तैनाती नहीं करते। और कसूर वाला वाकया तो टिप ऑफ द आइसबर्ग है। आपको 99 जून में याद होगा, एक शख्स जावेद इकबाल ने 100 बच्चों को सेक्सुअल अब्यूज करके तेजाब के ड्रम में फेंका था और उनके माँ बाप ने उनके कपड़ों और जूतों से पहचाना था। तो अक्सर हमारे अनफॉर्चुनेटली बदकिस्मती से सूबाई हुकूमतें एक दूसरे को ब्लेम गेम करती हैं। नहीं, हमें पूरे सिस्टम को सही करना है। और वो जो किसी का आइडिया हो, मेरे ख्याल उसको पिक करना चाहिए। कि बेनजीर भुट्टो साहिबा ने अपनी किताब में एक लिखा था, डॉटर ऑफ एशिया में, यू कैन एग्जाइल अ पर्सन, यू कांट एग्जाइल आइडिया। तो जो चीजें आपको बीजिंग कॉन्फ्रेंस में की थी, जो आपने वादे करके आते हैं यूएन कन्वेंशन फॉर द राइट ऑफ चाइल्ड में, तो मैं कहता हूँ ये आपका बिल्कुल सजेशन है कि 4 दिन में अगर सुप्रीम कोर्ट चाहे तो इसका सेशन ले और इसके कसूर वाले वाक़े को एक डायरेक्टर्स बनाया जाए। और जो हमने पोर्नोग्राफी के ऑप्शनल प्रोटोकॉल अगर दस्तखत नहीं किए हुए तो उसमें सिंध हुकूमत या पंजाब हुकूमत का कसूर नहीं है, उसमें वफाकी हुकूमत का कसूर है कि वो फौरन उनको जाके ऑप्शनल प्रोटोकॉल साइन करे और फिर उस पोर्नोग्राफी को बैन करने के लिए ये चीजें इकदाम ले। क्योंकि सिंध हुकूमत अगर कराची रेम्बो सेंटर में पोर्नोग्राफी सप्लाई हो रही है पूरे पाकिस्तान में, तो वो 40 रेडियां जो लगी हुई हैं, जो 100 दुकानें हैं, तो सिंध हुकूमत जब तक लॉ नहीं होगा कैसे एक्शन लेगी? रिट नहीं है, तो रिट हमें नाफिज करनी पड़ेगी। और जिस तरह मैं कहता हूँ विल पावर मैंने देखी है कि आजकल जो यंग वुज़रा हैं हमारे या और लोग हैं उनके अंदर तो है, लेकिन ये सिस्टम बनाना पड़ेगा क्योंकि कोई भी ऐसा शख्स नहीं है जो इस काम के हक में हो। तो एक सिस्टम बनाना पड़ेगा, मैकेनिज्म होगा, और वही आपकी बात के प्रेसिडेंट अदालतों को सेट करने पड़ेंगे। और जब तक आप प्रेसिडेंट नहीं सेट करेंगे तो सियालकोट वाकया, मानावाला में वाकया, और ऐसे दूसरे वाकया होते रहेंगे, इनको रोकने जिस्ता। नाज़रीन, एते वठूं था हिकिड़ो नंढड़ो ब्रेक, गुफ्तगू जो सिलसिलो जारी रखंदासीं ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, गुफ्तगू जो सिलसिलो शुरू कयूं था। काशिफ पचीर साहब पाण जो तालुक नेशनल मैनेजर आहिनि स्पार्क सां, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो। काशिफ साहब, स्पार्क जो हिकिड़ो कमु आहे ॿारनि जे हवाले सां, ऐं तव्हां नेशनल मैनेजर आहियो, सिंध पंजाब खे ॾिसो पिया। ऐं तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि त NGOs ईअं लॻे थो त को हिकिड़ो वाक़ियो थिए थो ओॾी महिल त विज़िबल हुजनि थियूं, नज़र अचनि थियूं, एक्टिव हुजनि थियूं, कमु कनि थियूं, पर कुझु अरसे खां पोइ ईअं लॻे थो त उनजी पोइवारी करणु, उनजो फॉलोअप करणु, उन केस जो छा थियो ईअं न आहे। त तव्हांजे ख्याल में इन ते मतिलबु इन जे लाइ छा करे सघिजे थो? शुक्रिया श्री, ॾाढो सुठो क्वेश्चन आहे। मुंहिंजे ख़्याल में इहो अहम मौक़ो आहे जंहिं ते इहो डिबेट थियणु खपे, छाकाणि त कसूर जे वाक़े खां पोइ न सिर्फ़ु नेशनली बल्कि इंटरनेशनली इन इशू खे तमामु घणो हाईलाइट कयो। हालांकि इहो कसूर जो वाक़ियो आहे न सिंध में बि, साईं ॻाल्हि कई, चवंदुसि सिंध में हिन वक़्तु करंटली अगरि ॾिठो वञे, कल चूनी सकरण में वाक़ियो थियो आहे, चूनी शिकारपुर में वाक़ियो थियो आहे, ऐं रोज़ानो हिकु या ॿिनि ॿारनि सां रेप थिए थो, अगवा थियनि था, क़तल थियनि था, सभु शयूं थियनि थियूं। ऐं पर इहो त हिते उते वधीक ज़्यादा हाईलाइट थिए थो, हिते हाईलाइट घटि थिए थो।
NGO जे हवाले सां तव्हां ॻाल्हि की तव्हांजी ॻाल्हियुनि सां इतफ़ाक़ आहियां। NGO जा 2 क़िस्म आहिनि, हिकिड़ा राइट बेस अप्रोच आहिनि, ॿियो नीड बेस अप्रोच आहे। राइट बेस अप्रोच जो तइदाद तमामु घटि आहे। घणा इदारा जेके आहिनि उहे सर्विस डिलीवरी में फसिया पिया आहिनि, ऐं सर्विस डिलीवरी किथे नलको लॻाइणो आहे, किथे फूड ॾियणो आहे, किथे अस्पताल, किथे रिलीफ कैंप। उनजो सबबु इहो आहे स्टेट कंप्लीटली हर जॻह सां फैल वई आहे। ऐं स्टेट जी फैल जी साईं ॻाल्हि कयां, ऐं तव्हांखे दलील ॾेई इहा ॻाल्हि करियां, पंजाब ऐं सिंध खे कंपेयर करियूं था, साईं ॻाल्हि कई पीपल्स पार्टी तमामु घणा लॉ ठाहिया आहिनि। हाणे ॾिसो लॉ ठाहिण ऐं इम्प्लीमेंटेशन में वॾो डिफरेंस आहे। इवन ठाहिण जो बि वॾो सबबु आहे। पाकिस्तान में साईं ॻाल्हि की पोरियतनि जी बॉन्डेड लेबर एबॉलिशन एक्ट 1992 में ठहियो, 1992 में। 1992 2015 हलनि था, हिकिड़ो सिंगल केस रजिस्टर्ड न थियो उन लॉ जे तहत। लॉ कंप्लीट आहे 1995, उनजो रूल्स कंप्लीट आहिनि, पर उनजे केस रजिस्टर्ड न थियो ऐं बग़ैर कंहिं ॻाल्हि जे रजिस्टर नथो थिए। सिंध टेनेंसी एक्ट 1950 में हैदर भाई जतो जे दौर में ठहियो, अञा ताईं हारी को बि सिंध जो को पीजेंट रजिस्टर्ड न आहे, छाजे करे उहो इम्प्लीमेंट ई न पियो। इन ई रेप जे अगर कानून खे वठूं, ऐं रेप जे कानून जी ॻाल्हि नासिर असलम ज़ाहिद चयो आहे त एतिरे अरसे में, एतिरनि सालनि में अॼु ताईं हिकु रेप जे मुजरिम खे सज़ा न आई। हाणे तव्हां इहा साॻी ॻाल्हि कयो, रेप जी ॻाल्हि था कयो। ॾिसो माण्हू चाइल्ड लेबर जी ॻाल्हि आहे, बॉन्डेड चाइल्ड लेबर, नंढड़ा ॿारड़ा मैसूम जुबरी पूरे छो था कनि, चोरी छो नथा कनि, छाकाणि चोरी जे लाइ लॉ स्ट्रांग आहे। क़तल छो नथा कनि, क़तल में लॉ स्ट्रांग आहे। लॉ तमामु असांजा वीक आहिनि। एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन एक्ट 1991 जी जेकॾहिं ॻाल्हि कजे, अॼु ताईं डोमेस्टिक चाइल्ड लेबर खे शामिल ई न कयो आहे। अॼु ताईं एग्रीकल्चर सेक्टर जे चाइल्ड लेबर खे शामिल ई न कयो आहे। जॾहिं उहे तव्हांखे ॿी हिकु मज़े जी ॻाल्हि ॿुधाइनि, कंहिं बि ट्रेनिंग इंस्टीट्यूट में, पुलिस ट्रेनिंग इंस्टीट्यूट आहे, जुडिशरी ट्रेनिंग इंस्टीट्यूट आहे, या प्रिजन ट्रेनिंग इंस्टीट्यूट आहे, लॉ पढ़ायो, ह्यूमन राइट्स जो लॉ पढ़ायो नथो वञे। उते लॉ जो ह्यूमन राइट्स जो लॉ जो सब्जेक्ट ई न आहे। ऐं उनखे कोर्ट में तव्हां वञो, अॼु बि हाणे ॾिसो UNCRC जी ॻाल्हि की, कन्वेंशन ऑन द राइट्स ऑफ द चाइल्ड, ॿारनि जे हक़नि जो आलमी मुआहिदो आहे, जेको हाणे रिसेंटली बल्कि हाणे हिननि रिपोर्ट सबमिट कराई आहे, जेका हिनजी रिपोर्ट हुनजी मॉनिटरिंग हाणे रिपोर्ट थी आहे, जेका 2013 में कराइणी, बल्कि हाणे हिननि कराई आहे। उनमें बि हुननि सख़्ती सां इंटरनेशनल तौर ते मना कई विया, मदरसनि में जेके ॿार आहिनि उहे रजिस्टर्ड न आहिनि, अनरजिस्टर्ड आहिनि, उनजो मॉनिटरिंग मैकेनिज़म तमामु वीक आहे। प्राइवेट स्कूलनि में जेके ॿार पढ़नि पिया, उन्हनि जो मॉनिटरिंग मैकेनिज़म वीक आहे। गवर्नमेंट जी किथे बि नज़रदारी न आहे। जेलनि में ख़ासि तौर ते जुवेनाइल जेके आहिनि, उन्हनि जी तव्हांखे ॿुधाईंदे इहो हैरत थींदी, सॼी सिंध सॼे में सिर्फ़ु हिकिड़ो रिमांड होम आहे, जेको कराची में आहे, जिते इंटीरियर सिंध जो ॿारु पहुचे ई हूंदो। रिमांड होम जंहिंमें 9 खां 15 साल जे ॿार खे रखिबो ऐं उहो ॿार जुडिशियल लॉकअप में लॻा पिया आहिनि। सॼी सिंध में किथे औरतुनि जे लाइ लॉकअप न आहे। मिठी में जेकॾहिं अगरि थरपारकर में औरत खे अरेस्ट कयो वञे थो त उनखे केॾा खणी वञे। इहा स्टेट जो कमु आहे, MPS जो कमु आहे, एडवाइज़र्स जो कमु आहे, CM जो कमु आहे। लॉ ठाहे उन ते मॉनिटरिंग रिपोर्टिंग ठहे। जॾहिं इहे पहिरीं ॻाल्हि त उन्हनि जो हिकिड़ो किथे स्ट्रक्चर ई न आहे। मूंखे ॿुधायो मिठी जो ॿारु, उमरकोट जी औरत या काचे जोही जी औरत खे किथे रखियो वेंदो, किथे जेल वञे। इहो स्ट्रक्चर इन ते कमु करण जी ज़रूरत आहे ऐं इहे तमामु घणा वीक आहिनि ऐं इन ते मज़ीद कमु करण जी ज़रूरत आहे, छाकाणि त स्टेट एतिरी ज़िम्मेदार न आहे, न इन ते कॾहिं सीरियसली सोचो। साईं जेकॾहिं मां थोरो जवाबु ॾियणु चाहियां त साईं तमामु सुठियूं ॻाल्हियूं कयूं। बेसिकली हिन ॻाल्हियुनि जो असां बि सपोर्ट था कयूं। हरू भरू को साईं जी ॻाल्हियुनि खां इख़्तिलाफ़ रखण जी ज़रूरत न आहे मूंखे, पर कुझु ॻाल्हियूं मां चवां जेकी हुनजी करेक्शन थी वञे त उहो बहितरु आहे। छो त पाण मीडिया ते वेठा आहियूं, सॼी दुनिया ॾिसे थी, पाकिस्तान जा माण्हू ॾिसनि था। बेसिकली जेके कोर्टुनि जे हवाले सां साईं ॻाल्हि कई त कोर्टुनि में प्रॉपर एविडेंस न थी वञे, जंहिंजे करे इन्हनि ते जेको आहे सो सज़ा नथी अचे पई। उहे माण्हू तव्हां ॾिसो था त क़तल जा जेके मुजरिम जेके आहिनि, बिल्कुलु जिन खे ख़बर थी पए त हीअ क़तल करे चुका आहिनि, उहे बि अदालतुनि खां छुटी था वञनि पिया। असांखे इन पंहिंजे सिस्टम खे बहितरु करणु, अदालती निज़ाम खे बहितरु करणु घुरिजे त जीअं घटि में घटि असां जा जेके उहे केस अचनि जंहिं माण्हुनि सां विक्टिमाइज़ेशन थिए थी, विक्टिम माण्हुनि खे इंसाफ़ मिले, पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि साईं तमामु हिकिड़ी ॻाल्हि करियो, मां हुनजो मुनासिबु जवाबु ॾियणु चाहियां थो। साईं चयो त मदारिस में रजिस्ट्रेशन जो अमल, ऐं इत्तेफ़ाक़ सां मूं तव्हांखे पहिरियों ई चवां पियो त मुंहिंजी मिनिस्ट्री बि इहो ई आहे, रिलीजियस अफेयर्स आहे। साईं सुवाल बि ॻाल्हि बि अहिड़ी करे विया जो हाणे मूंखे पंहिंजी मिनिस्ट्री जे लाइ जवाबु बि ॾियणो। हा, मुंहिंजी मिनिस्ट्री आई आहे त मां 4 महीननि खां वठी पहिरियों हिन ते तमामु वॾो कमु कयो आहे। पोइ हिन हफ़्ते में असां पोएं वीक में जेको आहे सो पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों दफ़ो, ऐं सिंध जी तारीख़ में त मूरों पहिरियों दफ़ो आहे त मूं तमामु मदारिस पाकिस्तान जा जेके बि मकातब फ़िक्र आहिनि, उन्हनि जा 5 बोर्ड आहिनि। उन्हनि 5 ई बोर्डनि जी हिकिड़ी तनज़ीम ठहियलु आहे। उन तनज़ीम जो नालो आहे वफ़ाक़ुल मदारिस इतिहाद वफ़ाक़ुल मदारिस तनज़ीमात। उन्हनि तनज़ीमात खे आउं घुरायो 5 हिते असां मुंहिंजे ऑफिस में तक़रीबन 150 जे क़रीब पूरे पाकिस्तान खां मंज़ूर आया, जंहिंमें मूंखे पंजाब गवर्नमेंट जे अहम मिनिस्टर ऐं फेडरल गवर्नमेंट जे अहम मिनिस्टर मूंखे हिन ॻाल्हि ते मुबारकबाद ॾिनी त जेको कमु असां हिते काफ़ी ॾींहंनि खां वठी सोचियूं पिया उहो करे न सघियऊं। तव्हां सिंध में उनजी इब्तिदा कयो था पिया।
उन खां बाद में मुंहिंजी DG रेंजर सां तमामु तवील मीटिंग थी। असां इन इक़दाम खे शुरू करे ॾिनो आहे त जेके अनरजिस्टर्ड मदारिस आहिनि पूरे सिंध में उन्हनि खे प्रॉपर तरीक़े सां रजिस्टर्ड कयो वञे ऐं उन्हनि जो अंग अखर ॿुधायो वञे त केतिरा मदारिस आहिनि असांजी सिंध में ऑपरेट थियनि पिया ऐं उन में केतिरा स्टूडेंट्स आहिनि, उन्हनि जो लिविंग स्टेटस छा आहे, उन्हनि जे फाइनेंशियल जेको आहे सो सपोर्ट केरु थो करे ऐं उन्हनि खे इहे सभिनी शयुनि ते हाणे कमु थिए थो पियो। ऐं थोरनि ॾींहंनि में इनशा ताला मदरसा अगरि तव्हां इन जो कयो पिया त इन पाण मतिलबु डिस्कशन आहे पंहिंजी ॿारनि जे जेको आहे ज़्यादती बदफ़ैली इंडिया हवाले सां त मदरसनि में सभ खां वधीक जेके केस रिपोर्ट थियनि था इहे ॿारनि जे हवाले सां उहे सभ खां वधीक मदरसनि में थियनि था। सभ खां इहो ख़ैर हाणे मां इन परसेप्शन में न वेंदुसि त उहो वधीक थियनि था या घटि थियनि था, पर जिथे बि थियनि था मां पर्टिकुलर इन ॻाल्हि ते इन करे नथो चवणु चाहियां, इनसाइड सेंसिटिव ॻाल्हि आहे इहा, असां हरू कंहिंखे तहक़ीक़ात जे बग़ैर बिले माण्हुनि जी ज़रूरत न आहे, पर जिथे बि इहो वाक़ियो थिए थो जिथे बि वाक़ियो थिए थो जिथे बि मां ओवरऑल ॻाल्हि कयां अगरि तव्हांखे यादि हुजे मुक़दस छोकिरी बदीन जी बि तव्हांखे यादि हूंदो, मां तव्हांखे इन जो उहा छोकिरी जो फर्स्ट डे हो पढ़ण वई हुई, मां इहो ई मुनासिब ऐं मौलवी पेशमाम हो जे हुन रेप करे मारियो, मां इहो ई मुनासिब जवाबु ॾियां थो त असांखे मक़सदु क्रिमिनल कहिड़ो बि माण्हू हुजे कंहिं बि नस्ल सां कंहिं बि रिलीजन सां कंहिं बि ताल उहो क्राइम करे थो, जेकॾहिं क्राइम करे थो उनखे अपार्ट फ्रॉम माना बिला तफ़रीक़ जे उनखे ख़िलाफ़ु एक्शन खयो वञे, सज़ा ॾिनी वञे। ऐं इहो त हिकिड़ो कानून ते अमल करणु आहे, इहो त तमामु ज़रूरी आहे। जेकॾहिं असां वॾनि माण्हुनि खे या चंद माण्हुनि खे छॾे ॾियूं या ग़रीब ते सिर्फ़ु कानून लागू करायूं, इहो न, कानून सभिनी जे लाइ हुजे, असां सभिनी खे कानून जो एतिराम हुन ते अमल करणु तमामु असां लाइ ज़रूरी आहे। इन सां माशरे में जराइमनि जो जेको आहे तादाद रेशो घटिजी वेंदो। असां इन खे ॿियो इन खां अलावा ॿी शइ जेका बुनियादी आहे जेका असां हिते डिस्कस नथा कयूं, थी सघे तो साईं इन ॻाल्हि सां इत्तेफ़ाक़ करे और आप भी मेरे साथ इससे इत्तेफ़ाक़ करें, हमें वी शुड गिव अवेयरनेस। हमारे पास जो है ना अभी सबसे बड़ा मसला है कि हम अवेयरनेस नहीं दे रहे हैं लोगों को, मकसद प्रॉपर जो है हम इंफॉर्मेशन नहीं पहुंचा रहे हैं। ये भी बहुत बड़ी हमारी कमज़ोरी है कि हम उनके साथ वैसे तो अपने मसाइल के हवाले से तो सबसे रब्ता होता है अपनी ज़ात की मफाद के लिए, अपनी पर्सनल, लेकिन जब इज्तिमाई मफादात आते हैं लोगों के लिए उनके, तो उस पर हम सारे पीछे हट जाते हैं। तो मैं इसको ज़्यादा अहमियत दे रहा हूँ और आपकी राय को मैं ज़्यादा अहमियत दूंगा और मैं आपसे जो है ये गुजारिश भी करूँगा तो मुख्तलिफ लोग इस हवाले से काम कर रहे हैं, उनको इस सब्जेक्ट पे ज़्यादा सोचना है कि हमें अवेयरनेस देनी चाहिए, बताना चाहिए। और लोग जो है ना देखें, अब मीडिया बहुत वाइब्रेंट हो चुका है, अब मीडिया ऐसा वो है मीडिया में मकसद मीडिया आजकल ऐसा मीडियम हो गया है कि इसको जो है ना अब आप इससे इनकार भी नहीं कर सकते हो, तो इसको पॉजिटिवली चीज़ों को जो ये हाईलाइट करते हैं उस पर हमें जो है ना इस पर अमल भी करना चाहिए। राना साहब, मैं आपसे यहाँ पे ये पूछना चाहूँगी कि क्या कहते हैं, अब आपका पुलिस के साथ भी काम है, तो आपको ये पता है, मुझे जहाँ तक मेरा इल्म है वो ये था कि जो वुमेन पुलिस स्टेशन हैं उसमें चाइल्ड डेस्क कायम की गई थी। चाइल्ड डेस्क, हाँ, तो उसका स्टेटस इस वक्त क्या है और उसके तहत कितने केस रजिस्टर हुए, क्या आप ये बता सकते हैं? लेकिन अफसोस से कहना पड़ता है कि उसको उस तरजीहात के बिना पर और ना ही वहाँ पर इनेबलिंग एनवायरनमेंट बनाया, साजगार माहौल जहाँ पे लोग आके कंप्लेन करा सकें। वो वुमेन पुलिस स्टेशन के अंदर ज़रूर कायम किया गया है, केबिन ज़रूर बना दिया गया है, लेकिन वहाँ पे बग़ैर वर्दी के जो इंटरनेशनल स्टैंडर्ड है, SOP है कि ऐसी खातून हो जो वर्दी में ना हो, जो बच्चों की कंप्लेन ले सके, क्योंकि बच्चों की कंप्लेन ना तो हमारा मोहतसिब इंटरटेन करता है ना तो कोई और करता है, बड़ों का कंसर्न चाहिए होता है। और सबसे बड़ी देखिए, मैं कयूम साहब से बड़े लकीली आपने इनको बुलाया, तो मैं एग्री भी करता हूँ क्योंकि मैं इंटरनेशनल फेथ कमीशन का कन्वीनियर भी हूँ, इंटरफेथ का। तो जो ये बातें फरमा रहे हैं बड़ा अच्छा एक इकदाम है। जामिया सतारिया सबको इन्होंने रजिस्टर करना शुरू किया और इंशाल्लाह इसके फ्रूट लोगों को 8-9 महीने बाद नज़र आएंगे, अभी काम हो रहा है। तो सबसे जो आपने मेंशन किया कि ये इसके डेस्क की वो अफादियत, हमें अफसोस से कहना पड़ता है कि चिल्ड्रन कंप्लेन ऑफिस में कहाँ कितनी बार शनाख्ती कार्ड बच्चा दिखाएगा और कैसे अंदर जाएगा और उसको कौन लेके जाएगा, अगर घर वाले ही भी कराची के 973 सिग्नल हैं, मतलब वो इतना फंक्शनल नहीं है आपके कहने का मतलब। अगर 973 सिग्नल है शीरीन और उस पर माँ बाप ही भीख मंगवा रहे हैं, तो रियासत और हम सब तक मिलके जब तक नहीं करेंगे तो हम कैसे कराची को। और इसमें केसेस का आपको अंदाजा नहीं कि कितने रजिस्टर? नहीं, कोई केस नहीं, उनके वहाँ कोई टोटल 3 या 4 केसेस हैं, उसके अलावा कोई केस रजिस्टर नहीं है। ओके, काशिफ साहब, तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि त मतिलबु इन जो जवाबु अगरि तव्हां ॾेई सघो इन चाइल्ड डेस्क जो, गॾु इहो तव्हां सां पुछणु चाहींदसि त तव्हांखे अंदाज़ो हूंदो त इंडिया, नेपाल ऐं ॿियनि मुल्कनि में
निसाब में जेका आहे सा सेक्स एजुकेशन जेका आहे जिनसी तालीम जेका आहे ॿारनि जे लाइ उहा आम आहे। नंढड़ा नंढड़ा हिकिड़ा बुकलेट्स आहिनि जिन में नंढड़नि मासूम ॿारनि खे इहो सम्झायो वियो आहे त सही ऐं ग़लति टच छा हूंदो आहे, केरु तव्हांखे अगरि छुए थो त उनजी मतिलबु कहिड़ो फ़र्क़ु आहे, गुड टच छा आहे, बैड टच छा आहे, ॿारनि खे कंहिंखां परे रखणु घुरिजे, कंहिंखां वेझो रखणु घुरिजे, मतिलबु इहा एजुकेशन ऐं स्टार्ट ई ॿारनि जो खे हू सम्झाइणु लॻंदा आहिनि। उनजे बावजूदि मतिलबु ॾोह त ॾोह आहे, उते बि आहे हिते बि आहे, लेकिन असां वटि त इन इशू ते ॻाल्हाइण ई पसंदि न कयो वेंदो आहे, मतिलबु मास्टर जे हवाले सां पेरेंट्स जी आहियूं त NGO जो हिकिड़ो कमु इहो बि आहे त उहे दबाव या प्रेशर ग्रुप तौर ते बि कमु कंदा आहिनि त गवर्नमेंट खे इन ॻाल्हि ते राज़ी कनि त भई तव्हां निसाब में इहे शयूं विझो। त इन्हनि ॿिन्हिनि जो जवाबु आऊं तव्हां खां चाहींदसि। थैंक यू। पहिरीं त जेका ॻाल्हि कई चाइल्ड लाइन डेस्क जी, उहो बेसिकली स्पार्क जो इनिशिएटिव हो। स्पार्क ऐं सिंध पुलिस गॾिजी वियो वरितो ऐं सिंध जे तक़रीबन सभिनी ज़िलनि में IG सिंध नोटिफिकेशन कढियो सभिनी ज़िलनि में चाइल्ड लाइन डेस्क ठही। ॾाढो सुठो इहो हिकिड़ो इनिशिएटिव हो ऐं उन सां गॾोगॾु ह्यूमन राइट सेल बि। लेकिन अफ़सोस त असांजी पुलिस ऑफिसरनि जो इहो प्रायोरिटी न आहे। उहो नोटिफिकेशन जी हद तक त ॾाढो सुठो आहे, पर प्रैक्टिकली जॾहिं थियो त बाक़ाइदा कंप्यूटर असां स्पार्क कंप्यूटर प्रोवाइड कया, टेबल्स फर्नीचर जेतिरो ख़र्च थी सघे थो त इवन रिकॉर्ड रजिस्टर्ड सॼा पहिरीं इनिशियली 3-4 महीननि में उनजी बाक़ाइदा डेटा कलेक्ट थी ऐं बाक़ाइदा जेको उहो कमु थियो। उनखां पोइ इहो जेको IG हलियो वियो, वरी उन ते ॿीहर इंट्रेस्ट न थियो। ऐं हाणे उनखां पोइ ॿिए नंबर ते जेका तव्हां ॻाल्हि कई त NGO जो जेको बाक़ी जनरली जेको आहे निसाब जी ॻाल्हि कई, स्पार्क हिकिड़ी सिंध ते माइनॉरिटी राइट्स ते रिसर्च कई आहे त सिंध जो जेको निसाब आहे उनमें माइनॉरिटी इलाही अहिड़ियूं शयूं आहिनि जेके माइनॉरिटी ते हावी कयूं आहिनि ख़ासि तौर ते, ऐं उन सां हटी करे ॿियो ॾिसो वञे त असां वटि निसाब खे हदीस सम्झो वेठा आहियूं। बिल्कुलु। ऐं असां इलाही दफ़ा काफ़ी दफ़ा असां जेको आहिनि कमेटियूं ठहियूं आहिनि, इवन गवर्नमेंट जे इलाही कमेटियुनि जा असीं मेंबर बि आहियूं, गवर्नमेंट जे असीं कमेटी जा मेंबर आहियूं, मीडिया ते डिस्कस थियो आहे, कमेटीज़ में डिस्कस थियो आहे बाबा हिन निसाब में तब्दीली वठी अचो। ऐं उनमें इलाही शयूं आहिनि जिन में गैप्स आहिनि। मसइलन तव्हां सेक्सुअल अब्यूज़ जी ॻाल्हि थिए थी, साहिल रोज़न काफ़ी NGO आहिनि जेके प्योर सेक्सुअल अब्यूज़ ते कनि थी, उन्हनि जा न्यूज़ लेटर त अचनि था, छोटा छोटा ब्रोशर अचनि था, पर ॾिसो लेकिन उनखे शामिल नथो कयो वञे। सिंध जे समूरनि इलाइक़नि में, पाकिस्तान जे समूरनि इलाइक़नि में असांजी हिकिड़ी दावा आहे, बिलीव आहे त तेसि ताईं कमु न थींदो जेसि ताईं उहा निसाब जो हिसो न थींदो। अॼु बि असां उन्हनि शयुनि खे यादि कंदा आहियूं जॾहिं असां नंढपण में पढ़िया हुआसीं। ऐं NGO जी ॻाल्हि कई त NGO ॾिसो गवर्नमेंट हींअर वफ़ाक़ सतह ते NGO खे केॾो प्रेशर वठी छॾियो आहे, कुझु डोनर खे ॾह निकाल ॾेई छॾियो आहे, माना ख़ाली करे छॾियो आहे, कुझु खे प्रेशर विझी छॾियो आहे, माण्हू फंडिंग प्रोजेक्ट जे चकर में लॻा पिया आहिनि। हाणे बाबा जेकॾहिं को बि कमु कंदो पुछी कंदा, लिखी रिटन में ॾींदा, तव्हां असांखां अप्रूवल वठंदा, तव्हांजी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असां हथ में, असांखे एग्री आहियूं, सां असांखे को शक न आहे त इहो पुछणु या न पुछणु खपे, गवर्नमेंट जो राइट आहे। लेकिन इन सां NGO प्रेशर हिकिड़ो बिल्ड थियणो, उहो प्रेशर बिल्ड जेको घटिजी थियो। ऐं पॉलिटिकल पार्टी जी ॻाल्हि आहे, कंहिं बि पॉलिटिकल, ऐं हिकिड़ी कंहिं पार्टी जी ॻाल्हि नथो कयां, कंहिं बि पॉलिटिकल पार्टी जी एजेंडा ते न आहे त इहो वायलेशन औरतुनि उन्हनि जी प्रायोरिटी न आहे। उन्हनि जी प्रायोरिटी आहे इलेक्शन में खटणु, हुकूमत में अचणु, ऐं MPA MNA उन्हनि जी प्रायोरिटी आहे त SHO कहिड़ो थो चए, SP कहिड़ो थो लॻे, एजुकेशन में मुदाख़लत करणु, नौकरियूं आयूं आहिनि कोन आहिनि, वठजनि न वठजनि, गवर्नेंस हीअं गवर्नेंस जो बेसिकली इशू जो थियो, गवर्नेंस जो सभिनी जो टेंशन गवर्नेंस में। ऐं रिलीजियस की जेका साईं ॻाल्हि कयो, साईं जी ॻाल्हि सां सहमत में, साईं ॾाढो सुठा इनिशिएटिव वठे पियो, असां हिनखे एप्रिशिएट कयूं था, छो त साईं पाण इहा ॻाल्हि दावा कई त हेतिरनि सालनि खां इहो न थियो आहे, पहिरीं शुरूआत थी आहे। हाणे असां हमेशह हर वक़्तु जॾहिं मीडिया ते डिस्कस थींदो आहे या किथे चैनल चवंदा इहो सेंसिटिव इशू आहे, दुनिया में किथे इहो सेंसिटिव इशू आहे, कहिड़ो सेंसिटिव इशू आहे? असीं पाण मुस्लमान आहियूं, असां पाण कलमा पढ़ियो, असां पाण कलमो पढ़ियो, असीं पाण क़ुर शरीफ़ पढ़ियो आहे, कंहिं जमायत पॉलिटिकली रिलीजियस विंग जो लीडर हुजे, सर्टिफिकेट हुजे तो हुजे न हुजे। नहीं श्री, जब तक ऑस्ट्रिया गवर्नमेंट सवाल नहीं करती आपसे चाइल्ड मैरिज का, तो आप चाइल्ड मैरिज रिस्ट्रेन एक्ट की तरफ जाते ही नहीं है उसकी तरफ, और जब वो सवाल करती है तो आप 2 सफ़े का कानून लाके कहते हैं ये लो हमने बना लिया। नाज़रीन, गुफ्तगू जो सिलसिलो जारी रखंदासीं, वक्त थियो आहे हिकिड़े नंढे ब्रेक जो। वेलकम बैक नाज़रीन जी, गुफ्तगू जो सिलसिलो जारी कयूं था। कयूं साहब, तव्हां इन जे हवाले सां कुझु चवणु पिया चाहियो? हा, मां इहो पियो चवणु चाहियां त साईं तमामु ॻाल्हियूं त सुठियूं कयूं आहिनि, पर साईं कुझु चयो आहे त NGOs जेके हुन ते प्रेशर आहे, NGOs जो प्रेशर बि काफ़ी अहिड़ा NGOs आहिनि जेके अनरजिस्टर्ड आहिनि, काफ़ी सालनि खां वठी कमु कनि था, उन्हनि जी बि का ऑडिट न थी आहे, तव्हांखे फंडिंग किथां थी थिए, फाइनेंसिंग किथां थी थिए, उन्हनि जी बेराह रवैये खे बि रोकणु तमामु ज़रूरी आहे, छो त काफ़ी NGOs नुक़सान बि ॾिनो आहे। हाणे जेको तव्हां पोलियो जे हवाले सां ऐं जेके केसिस में कहिड़ो प्रॉब्लम थिया आहिनि, उहो तव्हांखे ख़बर आहे सदैव छा रीज़न छा हुयो, छाजे करे इहे केसिस थिया, छो रुकावटूं थियूं, त उन में जेके NGOs जिन ठाही ऐं जिन हवाले सां हीअ जेके वाक़िया थिया आहिनि पाकिस्तान में, मुंहिंजो इशारो त हाणे काफ़ी आहे, त उनखां पोइ उन्हनि टीमुनि ते हमला थियणु शुरू थी विया,
चवण जो मक़सदु इहो आहे त उन्हनि ते बि नज़रसानी हुजणु घुरिजे, उन्हनि खे बि पंहिंजी गिरफ़्त में रखणु घुरिजे। उन्हनि जे मथां जेकॾहिं असां छॾे ॾींदासीं न पोइ त सभु त तव्हां कंहिंखां एहतिसाब हुजणु घुरिजे। गवर्नमेंट आहे सभिनी जे लाइ, उन्हनि लाइ बि हुजणु घुरिजे। सिर्फ़ु ईअं न आहे त एनजीओ जेको बिल्कुलु एॾी फ्री बॉडी आहे जेको न हुजणु घुरिजे। उहो बि पंहिंजे रूल्स रेगुलेशन जे माते कमु को बि डिज़ास्टर थिए थो, का बि अहिड़ी शइ थिए थी, को बि क्राइसिस थिए थो, एनजीओज़ उहे वाहिद उन जेके उते पुॼनि थियूं ऐं कमु कनि थियूं जिते गवर्नमेंट बि नथी पुॼे। ठीकु आहे, ऐं उन में आउं इएं मञा थी त कुझु एनजीओज़ ईअं हूंदियूं। ओवरऑल मां एनजीओज़ जे ख़िलाफ़ नथो ॻाल्हायां, सिर्फ़ु मां एतिरो चवां थो त उन्हनि में बि जेके कारियूं भेड़ियूं आहिनि, अच्छे बुरे हर उन्हनि में बि जेके क्रिमिनल जेके मनी मेकर्स आहिनि, हाणे उन्हनि जो इंप्रेशन छा थियो आहे, एनजीओ जो इंप्रेशन इहो थियो आहे त उहे मनी मेकर आहिनि, थोरो पैसो ठाहिनि था, पैसो गॾु कनि था। बिल्कुलु मक़सदु सिर्फ़ु पैसो खे पीछे अच्छा उन्हनि जो ऑडिट छो न थिए। ॻाल्हि आहे अगरि गवर्नमेंट फेल न थिए, गवर्नमेंट जो फेलियर न हुजे त इहे इदारा ठहनि ई न, इहो उहे कम ई न कनि। न आहे गवर्नमेंट जो फेलियर सां कोई ताल्लुक ई माफ़ कजो हिकिड़ी न, इहो गवर्नमेंट जे जो का बि एनजीओ अॼु बि सिंपल साईं ॻाल्हि के रजिस्टरिंग का बि एनजीओ कंहिंखे उन का डोनर फंडिंग न कंदो अगरि उहो रजिस्टर्ड न हुजे। पहिरीं ॻाल्हि ऐं उन्हनि जो अकाउंट ऑडिट न हुजे 3 साल का ऑडिट चाहिए। न ॿुधो मुंहिंजी भई ॻाल्हि, अहिड़ा केसिस आहिनि एनजीओ से पंहिंजे टॉपिक ते ॻाल्हायूं। ॿिन्ही ॻाल्हियुनि ते मां साईं खे चई सघां थो, सबूत ॾेई सघां थो। काफ़ी एनजीओ अहिड़ा आहिनि जंहिंजी ऑडिट न थी आहे, जंहिंजी रजिस्ट्रेशन न आहे, उहे पाण हिते कमु कनि था जंहिंजी साईं वारनि खे बि ख़बर न हुजे। एनजीओ जे रूप में हू जेके आहिनि पंहिंजी एक्टिविटीज़ हलाइनि था, असांखे उन्हनि जी नज़रुनि ते वॉच करणु घुरिजे त असां ॾिसो मुल्क माशरे जी भलाई जे लाइ सोचियो था। हीअ सभु जेके वेठा आहियूं असां हिन मुल्क जे भलाई लाइ था कयूं, हीअ बि जेको किरदारु अदा कनि था भलाई लाइ, जेकॾहिं इन्हनि में बि ग़लति माण्हू हुजनि उन्हनि खे त न छॾियो। असल हमारा मकसद जो है, मकसद हमारा ये पाकिस्तान के बच्चों को जो 43% बच्चे पाकिस्तान के 18 साल से कम उम्र उनको प्रोटेक्शन देना। जी राना साहब, मैं आपसे एक सवाल करना चाहूंगी कि आप एडवोकेट भी हैं। पाकिस्तान के पीपीसी के कानून 375 जो है उसके मुताबिक जो है सिर्फ रेप का जो मुजरिम है, रेप साबित होता है तो उसके लिए सजा है, ठीक है, लेकिन बच्चों के साथ ज्यादती करना, उनको तंग करना, हमारे पास कोई कानून नहीं है अभी तक। बिल्कुल बिल्कुल ये और ये जो रेप वाला कानून है ये इस पे लागू नहीं होता। और खुद रेप वाले कानून में आज तक किसी को सजा नहीं हुई है। तो आपके ख्याल में इसकी ये वजह तो नहीं है कि ये दिन ब दिन जो क्राइम रेप के हवाले से और बच्चों से ज्यादती के हवाले से ये बढ़ रहा है, उसकी एक वजह ये है कि हमारे पास कानून ही नहीं है? जी, सबसे बड़ा ये कानूनी गैप है। और जो आपने फरमाया, मैं आपको एक हवाला दूं कि बदकिस्मती से जो पीपीसी के अंदर लिखा हुआ है 375, 376, 377 के अंदर, ये तीनों कंपाउंडेबल ऑफेंस नहीं है। लेकिन मैं आपको एफआईआर का नंबर बताऊं, 28/2014 एक बोर्ड बेसन में एक बच्ची से 6 साल से ज्यादती हुई। अब उन्होंने सुलह कर ली, सुलहनामा जमा करा दिया। जजेस की ट्रेनिंग की जरूरत है, उनकी कैपेसिटी की। भाई ये कंपाउंडेबल ऑफेंस नहीं है, तुमने किस तरह इसको छोड़े। शाहरुख जतोई का मसला आता है तो उसके अंदर तो आप वन साइडेड बन जाते हैं और आप बोलते हैं शाहरुख जतोई का हम वो पॉलिटिकल बंदा है तो उसकी हम कंपाउंडेबल नहीं करेंगे। इसमें आपने कैसे इस एफआईआर में कंपाउंडेबल कर दिया। फिर दूसरा बड़ा गैप मैं आपको बताऊं, पाकिस्तान की जो हमारी NCCWD मिनिस्ट्री ऑफ लैंड जस्टिस एंड ह्यूमन राइट है, उसको भाई आपको ये लॉ जो है बनाना पड़ेगा बच्चों को कमर्शियल सेक्सुअल एक्सप्लॉयटेशन से जितने मीन्स आपने बताया। 50 रुपए का एक मोबाइल कार्ड अगर आप कराची की मार्केट से मोबाइल में पोर्नोग्राफी भरवा सकते हैं खुलेआम और प्रेडी थाने के नीचे बिल्कुल, तो उसको हमें किसी ना किसी तरीके से काउंटर जो है एक्सप्लॉयटेशन फिल्टर लगाने पड़ेंगे। और वो लॉ है सबसे बेहतर उसका एलिमेंट, दूसरा उसका रूल्स है, तीसरा उसका नोटिफिकेशन है। ये तीनों मीन्स अगर सिंध हुकूमत ट्राई करे, चीफ सेक्रेटरी बैठे हैं, क्यूम साहब हमारा मैसेज वहां तक पहुंचाएं, तो हम इनको बच्चों को, क्योंकि देखें ये बड़ा नहीं है, मैं आपको बताऊं श्री, ये सिर्फ एनजीओस के काम की वजह से अवेयरनेस जो हमने दी एनजीओस ने और हुकूमत ने, उसकी अवेयरनेस देने की वजह से रिपोर्ट ज्यादा होना शुरू हो गया है। वरना कितने ऐसे केसेस हैं जो रिपोर्ट हुए ही नहीं। मैं आपको बता रहा हूँ ना, वरना कितने, मैंने स्टडी की पाकिस्तान के 90% स्ट्रीट चिल्ड्रन जब पहले दिन सड़क पे आते हैं उनके साथ सेक्सुअल अब्यूज होता है, उनका केस कौन रिपोर्ट करेगा? उनके पास तो ना बर्थ सर्टिफिकेट है, ना शनाख्ती कार्ड है, ना एफआईआर लॉन्च कर सकते हैं। 18 रजिस्टर थाने में होते हैं रोजनामचे के। आप सीआरपीसी उठा के देखें, वो तो लॉर्ड मैकाले ने उसलिए बनाया था, उस जमाने में तो 18 रजिस्टर होते थे, बंदे ही 18 होते थे जुरिसडिक्शन में। तो भाई उस जमाने का सब्सटेंशियल लॉ आपको मिला। आप पीपीसी के अंदर आपने क्या किया कि आपके ऊपर सऊदी अरब का प्रेशर आया तो आपने किसास और दियत उसके अंदर डाल दिया। अच्छा, बाकी प्रेशर अगर सऊदी अरब $2-3 अरब और इनको दे दे तो ये 3-4 और भाई सऊदी अरब के डॉलर या ऑस्ट्रिया गवर्नमेंट की फंडिंग, मैं इस पे बिलीव नहीं करता। हम इंडिजिनस एनजीओ हैं। हाँ, कयूम साहब का पॉइंट बड़ा वैलिड है कि 2 लाख सिविल सोसाइटी ऑर्गेनाइजेशन होने के बावजूद
क्यों बच्चे सड़कों पे भीख मांग रहे हैं, तो इनका पॉइंट बहुत वैलिड है, और क्यों सैलाब में, तो ये सब चीजें हैं। लेकिन उसके बावजूद देखें कि एक चीज थोड़ी बता रहा हूं, एक सेकंड मेरे को, मैं इनकी हिमायत करता हूँ एक लफ्ज के साथ। देखिए अभी हमने एक कोशिश की थी, मैं काफ़ी हमारे दोस्तों ने इस पे सोचा था कि ये बच्चों में जो है ये रुझानात बढ़ते जा रहे हैं क्राइम के, उनके हाथों में ये टॉयज ऐसे हैं, जिस कोई गन है, कोई पिस्टल है, 90% खिलौने टॉय, उस पे हमने बड़ा काम किया है, और अभी इंशाल्लाह ताला असेंबली में वो आ रहा है बिल, उस पे कानून लागू कर रहे हैं। यही मैं बता रहा हूँ, मैं वही बता रहा हूँ, वो भी आ रहा है, लेकिन मैंने आपको एडिशनल बताई कि ये जो आपने पढ़ा इस पे भी इंशाल्लाह ताला हम इकट्ठे बैठेंगे, वर्कआउट करेंगे और इसको अमली शक्ल पे लेते हैं। नहीं बिल्कुल करें, और बल्कि हम श्री से भी दरख्वास्त करेंगे कि इस इशू पे प्रोग्राम में करें, खाली कि हम सिंध में या पाकिस्तान में रहते हुए श्री इन बच्चों को सिर्फ सेक्सुअल अब्यूज से कहाँ किन कराची में 150 ऐसे सिनेमा घर हैं जहाँ पोर्नोग्राफी दिखाई जाती है। बात ये है कि देखें, हम ये समझते हैं कि बच्चे जो है बाहर गैर महफूज हैं, लेकिन अभी इतनी सारी रिसर्चेज आई हैं जिसके मुताबिक बच्चे अपने घर में भी महफूज नहीं है। उनके चचा मामू जो घर वाले ही हैं वो भी अब्यूज करते हैं। श्री इन्होंने भी चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी बनाई है, दुकान का वठी, मदरसे का वठी, स्कूल कितने भी महफूज ना है। एक लाइन आपको ऐड कर, काशिफ एक लाइन ऐड कर दूं कि चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी सिंध हुकूमत ने बनाई है। आप बजट डॉक्यूमेंट में आज सुबह ही पढ़ रहा था, उसमें 1 रुपया नहीं रखा। FIA का बजट 1974 का है, तो FIA का IO कैसे पोर्नोग्राफी को इन्वेस्टिगेट करेगा? जुल्फिकार अली भुट्टो ने 1974 में जो पैसे रखे थे, आज उससे 1 रुपया नहीं बढ़ाया। हर दरवाजे ते इंटरनेट थोड़ी उनका फासले ते इंटरनेट कैफेज आम तौर ते हलन था, जंहिंमें ॿार वञनि था, 20 रुपया ॾियनि था कलाक में, ॿार खुले आम जेके आहिनि से वेबसाइट्स हलन पियूं ऐं सभु ॾिसनि पिया। जंहिं शइ खे जेतिरो तव्हां दॿाईंदा उहा शइ ओतिरो जेको उहो ज़ाहिर आहे किथे न किथे ते निकिरंदो न, रिएक्शन थींदो। पाकिस्तान पोर्नोग्राफी में ऐं स्पेशली चाइल्ड जेको आहे रेप ॾिसण में फर्स्ट नंबर ते आयो आहे वेबसाइट्स में। और श्री न्यूयॉर्क टाइम कब तक आर्टिकल लिख के आपको जगाएगा? CRC साइन कयो आहे, रेटिफाई कयो आहे, हर असां हमेशा उते जवाबदार आहियूं इंटरनेशनल फोरम ते, लेकिन उन जे हिसाब सां असांखे हिते अहिड़ा स्टेप्स खणणा आहिनि जंहिंमें असांजा ॿार महफ़ूज़ थियनि, लेकिन अॼु ताईं अहिड़ी का बि शइ न थी आहे। त अॼु जे प्रोग्राम जो मक़सदु हिकिड़ो इहो बि हो त जीअं इन आवाज़ खे उथारिजे, त जेके तव्हां वटि पेंटिंग्स बिल पिया आहिनि, जीअं लेबॉर्ट्री आहे, DNA मेन एविडेंस आहे रेप में, मालखाना जहाँ एविडेंस कलेक्ट होता है, आप कयूम साहब मेरे साथ विजिट करें, मालखाना जंगल के माहौल है। यूनिट को एक्टिव किया जाए, CPU को एक्टिव किया जाए। जी बिल्कुल, तव्हां हीअं चयो त जेको सो एग्जैक्टली ट्वाइस जे हवाले सां मां चयो चिल्ड्रन ला रिहेबिलिटेशन सेंटर ना है। सही, कराची हेडो वडो शहर है, हैदराबाद हेडो वडो शहर है। श्री इकबाल का आदमी पिटीशन जो है उसमें हुकूमत तो अदालत में चलेगी, लेकिन वो शेल्टर नहीं बना। इन्हनि शयुनि जो पॉजिटिव हिकिड़ो पहलू ज़रूर वठंदासीं ऐं इन्हनि शयुनि ते डिस्कस कंदासीं, ऐं गवर्नमेंट इन्हनि शयुनि खे सीरियस वठंदी, ऐं इंशाअल्लाह ताला अहिड़े क़िस्म जा क़वानीन वाक़ई ठहणु घुरिजनि ऐं ईंदा अचनि बि घुरिजनि, ऐं उन्हनि खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे जेके इन हीनियस क्राइम में माण्हू इन्वॉल्व आहिनि, चाहे उहो रिलेटिव हुजे, चाहे ॿारनि जो हुजे, चाहे किथां जो बि हुजे। ये इन्हनि जे लाइ कानून पोइ सभिनी और पॉलिटिकल विल चाहिए जी। और कयूम साहब के तवज्जुह से मैं कहता हूँ चेयरमैन बिलावल भुट्टो तक आप ये मैसेज लेके दें, आप पॉलिटिकल विल चाहिए। उम्मीद है इंशाल्लाह इस पे अमल करा देंगे। मेहमाननि जी महिरबानी। नाज़रीन, इदारनि जो सही कमु न करणु, हुकूमत जी अदम दिलचस्पी, ॾोहारियुनि खे सज़ा न अचणु ऐं कोर्ट जे हिकु डिघे ऐं थकाईंदड़ तरीक़ेकार जे करे इहे ॾोह वधी रहिया आहिनि। मसइलो ज़ुल्म न, पर ज़ुल्म ते ख़ामोश रहणु आहे। जेसिताईं असां पंहिंजे ॿारनि खे सही ऐं ग़लति जो न सम्झाईंदासीं, तेसिताईं कुसूर जहिड़ा ॿिया घणेई वाक़िया थींदा रहंदा। ईंदड़ प्रोग्राम में कंहिं ॿिए नए इशू सां गॾु हूंदासीं, तेसिताईं महिरबानी।